अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध ऑनलाइन टीवी में भलीकार आवां मोहम्मद बमर शामिल करूं था हिन वक्त जी खबरों। मीरपुर खास में सियाल कॉलोनी वासी समाणी ज़ाल रसूल बख्श रुहंजो DIG मीरपुर खास SSP उमरकोट का मासूम धीअ जी बाज़ियाबी जी अपील की है। सिंध ऑनलाइन टीवी जी रिपोर्टर गफ़ार रेंज जी ख़बर मोस पीसन सुमाणी ज़ाल रसूल बख्श रुहंजो साथ लॻिया दहा ॾींदे चयो आहे। जी अम्मा अदा अर्ज कया उमरकोट SSP गए मुझे यो मौसम में जती मुझे न्याणे व्यार वेठा जबरदस्त कया वो केर माण्हू वो आइन रुंझा सिपाही है उमरकोट जो खादम रुंझो ॿियो मजीद रुंझो। छा नालो आहे तव्हांजी न्याणी जो? परवीन उमिरि घणी अथसि? 11 साल। हा चाचा। असां ग़रीब आहियूं मिसकिन छोरा छेना आहियूं। मुंहिंजी न्याणी रोके असां रुंझा ज़बरदस्ती यार वेठा महिरबानी करे असांखे न्याणी वापसि वधीक खबरुनि ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन टीवी।